जी जी इहो पहिरियों सफ़र बि आहे ऐं आख़िरी सफ़र बि आहे भले भले हिन धरतीअ हिन धरतीअ ते। ऐं जेको कुझु असांजे ज़िंदगीअ में थिए पियो थी रहियो आहे वहे वापरे पियो वहे वापरियो पियो हीअ बि पहिरियों दफ़ो बि आहे ऐं आख़िरी दफ़ो बि आहे ही मिटियूं माइटियूं रिश्ता नाता यारियूं दोस्तियूं सभु पहिरियों भेरो बि आहिनि ऐं आख़िरी भेरो बि आज़ादतूं कराबतूं लख जी ॻाल्हि हा भाऊ। सो उहो ॿुधाईंदो आहे तव्हांखे हज़रत साईं मोहम्मद बख़्श रहमतुल्लाह अलैह जूं सिटूं जी त ना कर बंदिया मेरी मेरी ना तेरी ते ना मेरी। भले भले 4 ਦਿਨਾਂ ਦਾ ਹੈ ਮੇਲਾ ਦੁਨੀਆ 4 ਦਿਨਾਂ ਦਾ ਹੈ ਮੇਲਾ ਦੁਨੀਆ ਫਿਰ ਮਿੱਟੀ ਦੀ ਢੇਰੀ बराबर भले भले ਇਹ ਦੁਨੀਆ ਇੱਕ ਮੁਸਾਫਿਰ ਖਾਨਾ वाह ਕੋਈ ਆਵੇ ਤੇ ਕੋਈ ਜਾਵੇ। हाओ साईं बिल्कुल किदी मजाल मोहम्मद बख्शा इथे पक्के डेरे लावे न साईं न हाँ हाओ वरी तो फरमाए हिकिड़ी जायज़ अली नवाज़ जी त किसी नाल वफा नहीं की थी हाओ किसी नाल वफा नहीं की थी इस दुनिया ने एक वारी इथे किसे दे पैर नहीं लगे हाओ सब टुर गए वारी वारी भले 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 लई वो यार हवाले रब दे इथे मेल ने 4 दिना दे उस दिन ईद मुबारक हो सी जिस दिन फिर मिलांगे। वाह कहिड़ी ईद तो चवे हुते वारी ईद चवे जंहिं सभई हुते सभु पूरी दुनिया जा जेका मखलूक आहे ख़ल्क़ आहे जेका पंहिंजो वारो वॼाए विया हा जेके बि इहे सभु जिते गॾु थींदा हुते भले उन ईद जी ॻाल्हि थो करे हा न साईं। पर फ़िलहाल पाण ॻाल्हि कंदासीं हीअ जेका ईद अचे पई अॼु काई तारीख़ आहे वाह अॼु 5 थींदी शाम अॼु 5 थींदी 5 चौथी हले पई विचनि जो वक़्तु आहे चौथी आहे माना अॼु आहे आचर जो ॾींहुं माना छंछर ते ईद आहे सो इंशाल्लाह ज़िंदगी रही त ज़रूरु मल्हाए बि ज़िंदगी साण भाऊ अमजद मेला आहिनि ऐं भले पार बि सगोरा हाजी सगोरा विया आहिनि ॿिया वञनि पिया ख़ुशि नसीब उहे जिन खे अलाह तबारक ताला इहे ॾींहं इहे ॾियारा इहे पल पर इहे महलूं जेके नसीब कयूं हर मोमिन मुस्लमान खे अलाह तबारक ताला इहो हंधु माग पसाए असीं बि दुआगूं आहियूं ऐं जेके भले पार विया आहिनि से यकीनन पंहिंजे अज़ीज़नि क़रीबनि जा पंहिंजे साणे जा पाण सभिनी जा दुआगूं हूंदा। बसि सदा ॻाल्हि इहा पे मूं अर्ज़ु कई जी जी त नाराज़गियूं न ॾिसजे त पीउ पुट सां नाराज़ आहे किथे चाचो भाइटे सां नाराज़ आहे किथे भाउ भेण सां नाराज़ आहे नथी ॻाल्हाए किथे भाउ भेण सां ॻाल्हाइण जे लाइ तयारु कोन्हे को भले भले सभु को पंहिंजे मुंहुं पियो हले रत जा रिश्ता ॾिनवास किथे किथे ते एतिरा परे थी विया आहिनि जो की पंहिंजी सूरत बि ॻाल्हि करण खां परे आहे भाऊ हिकिड़े ॻोठ में असां केतिरनि ॻोठ वारनि सां उठा वेठा आहियूं आहे या कोन्हे पंहिंजो पाण सां बि हिसाब कजे बसि इन्हनि रुसामनि खे इन्हनि वीछनि खे इन्हनि दुरियुनि खे इन्हनि दीवारुनि खे ख़तमु करण लाइ मुर्शिद लतीफ़ हिकिड़ो पैगाम ॾिनो आहे भले जी जी फरमाए थो त जिनरी सरे न सा रती मरुस तिनसी हू झेड़ी न तूं झको थी ऐं छा कर पांदगी इहो ग्रह जेको आजिज़ी आहे न इहो हिन दुनिया में मना थो करे हुन दुनिया में पाण ई वञी परचाए मथां रुठाए पल जी ख़बर कोन थी पए मतिलबु इहा ॻाल्हि दिलि में खणी वञूं लिया अब इहो साईं अब्दुल करीम पली बि का अहिड़ी ॻाल्हि कई आहे नी समन वारी ॻाल्हि बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह वाह 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 पहिरियां ॻाल्हि आहे साईं रखने के जी जी रेडियो के संभाले ऐं अली नवाज़ जी भाउ इन छापड़ी ओर ते कर था हा भाउ हा इन खे ओर ते कर अॼु इन में जेका रील लॻी पई आहे न जी इन में आहे उस्ताद मंज़ूर अली ख़ान हा जी जी हा इहो ॿुधंदासीं सचल साईं जो कलाम हा भलोड़ कलाम आहे जी तो अदा जी हूअ त मोहम्मद मूसा जी ॻाल्हि मूंखे यादि ईंदी आहे अक्सर नवाज़ जी भाऊ ग़ुलाम हुसैन जी भाऊ त उहो कहिड़ो ॾींहुं आहे जेको वालदेन जो न आहे अम्मा या अबे जो उहो कहिड़ो ॾींहुं आहे रोज़ उन्हनि जो ॾींहुं आहे बराबरि पर हुनजे बावजूदि जेकॾहिं मल्हाइनि पिया त सुठी ॻाल्हि आहे जी हा बिल्कुलु
छाकाणि त ही पाण खे अॻे बि थिए उताक में मुंहिंजे ख़्याल में मोहम्मद मूसा ई ॿुधायो त हेॾी जेके आहिनि अंग्रेज़ आहिनि न जी उते घणो करे जेके पीरसन थियो वञनि वालदेन उन्हनि खे वरी उहो आहिनि बुज़ुर्गनि जो हिकिड़ो हंधि ओल्ड हाउस इहो उते छॾियो अचनि उन्हनि खे पर अलाह जी महिरबानी सां हाणे असांजे वतन अज़ीज़ में ऐं दीन इस्लाम में आहिनि के हूंदा के जेके वालदेन सां पारो हिकु साल लिखो भाउ मोहम्मद मूसा जहिड़ो हुन ॻाल्हि खे त कंहिं दोस्त जो जेको सो वालदेन बुज़ुर्ग पीरसन थी आहे अने जेको आहे बुज़ुर्गनि जो जेको हंधि ऐं बाग़ आहे ऐं ओल्ड हाउस जंहिंखे चइजे जी पंहिंजी अमड़ खे छॾे आयो ऐं पोइ को साल में हिकिड़ो दफ़ो किथां रोज़गार तां मोटंदो त वालदा जी सार लहंदो जी पोइ आख़िर में माइट आहे वीचारो औलाद करे माइट खे भले केॾी उमिरि जो हयाती में थी वञे पर माइट लाइ नंढो आहे पेसारी वीचारी अखिर में पे नीर वाया नेठि आख़िरकार जॾहिं आख़िरी पसा होसि तॾहिं पुट खे जेको आहे सो नियापो कयूं ऐं पुटु जॾहिं आयो सो ॾाढी ख़ुशि थी पोइ बि ॾाढी ख़ुशि थी ख़ुशी मुंहिंजा ॻोड़ा अखियुनि मां वही आहे त पर हिकिड़ी हिदायत कीअं चई अबा हिकिड़ो मुंहिंजो अर्ज़ु आहे उहो तूं ॿुधंदे त पुटु चएसि मां कहिड़ो चई अबा हीउ जेको मथे पखो पियो आहे न इहो लॻाए छॾ मथां सुभाणे तूं अची त तोखे कमु अचे वाह 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 त हीउ पंखो सॼो ख़राबु आहे मूं पंहिंजो वक़्तु गुज़ारे पर तूं हिते इहो पंखो नओं लॻाए छॾिजांइ मतां ई सुभाणे इन कमरे में तुंहिंजो रहणु थिए आसूदगी थींदी त वालदेन जी अज़मत यकीनन भली ॻाल्हि तव्हां ॿुधायो हर पल घड़ी आहे वालदेन जेको आहे सो औलाद खे निपाए पाले वॾो थो करे भाउ मोहम्मद मूसा जी ॻाल्हि त हर ॾींहुं हुन वालद माउ ऐं अबे जो आहे ऐं नथो चवां भाउ अली नवाज़ भले सगोरे में रब पाक जो हुकुम आहे बरोबरु जीअं रोज़े जो हुकुम आहे नमाज़ जो हुकुम आहे ज़कात जो हुकुम आहे हज जो हुकुम आहे ऐं जेको रोज़े नमाज़ खां अलावा ॿिया बि जेके नेकी वारा कम आहिनि जुआ खां बचिणो आहे गिला खां बचिणो आहे अहिड़ी रीति क़ुर पाक में हिकु हंधि न कई जॻहियुनि ते अलाह ताला हुकुम फरमायो आहे बंदे खे ऑर्डर ॾिनो अथसि हुकुम बाक़ाइदा त तव्हांखे माउ पीउ सां वॾो सॾ बि कोन्हे ॻाल्हाइणु का ॻाल्हि संदुन नथी वणे त मोह में घुंज विझी बि जेको आहे सो नापसंदीदगी जो इज़हार कोन्हे करणु भले भले तोड़े जो भाउ अली नवाज़ तोड़े जो उहे माउ पीउ तव्हांजे मज़हब ते न हुजनि कुफर में हुजनि त बि तव्हां ते ख़िदमत उन्हनि जी फर्ज़ आहे बरोबरु इहो मक़ाम जेको आहे ॿारनि खे औरतुनि खे ॿुढड़नि खे माउ पीउ खे मुआशिरे जे हर फ़र्द खे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मज़हब इस्लाम ॾिनो आहे जेको अमली तौर ते ॿिन्ही जहाननि जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं संदन असहाब सगोरनि नेक बाननि करे बि ॾेखारियो आहे एतिरे क़दुर जो भाउ मोहम्मद मूसा आमजद को शख़्स आयो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िदमत में हाज़िर थियो ऐं अर्ज़ु कयईं त या रसूलल्लाह मूंखे इजाज़त ॾियो त जहाद करणु वञा पाण फरमायूं त तव्हांजा वालदेन त उन शख़्स फरमायो त मुंहिंजा वालदेन बुज़ुर्ग पीर सन आहिनि चई उन्हनि जी ख़िदमत वञी इहो वॾो जहाद त इन मां ई अवां जेको सम्झी वञणु घुरिजे त वालदेन जो मक़ाम ऐं दर्जो केतिरो बुलंद ऐं वॾो आहे ऐं ॾिसो न हज़रत उवैस करनी जी भाऊ रज़ी अलाह ताला अन्हु वाह उन्हनि जी ज़िंदगी खणी ॾिसो त उन्हनि खे साईं जिन सां मुलाक़ात बि कान थी सघी हक़ीक़त में पर एज़ाज़ उनखे असहाब जो उहो इन करे रुगो जो वालिदा जी ख़िदमत जे फरमाबरदारी हाणे केॾो वॾो एज़ाज़ आहे इहो अलाह साईं तौफ़ीक़ ॾे अदा सभिनी खे त अहिड़े जॾहिं इहे छप ऐं छांव हलिया था वञनि नथा पोइ यकीन करियो त पोइ पछताइण मां को फ़ाइदो कोन्हे करो बेटा तेरा 40 न 40 जहिड़ो बिल्कुलु पर बाबा अमजद जेकॾहिं इंसानु आहे न भटकियल आहे भुलियल आहे जेके नौजवान आहिनि या पंहिंजी उमिरि जा आहिनि ॿुधनि था पंहिंजो आवाज़ उन्हनि खे अर्ज़ु कंदासीं त जेका वालिदैन जी ख़िदमत में ज़ाहिर कमी कोताही रहिजी थी वञे त उन जे लाइ बि वरी ॿिन्ही जहाननि जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन संदन हक़ में दुआ घुरणु
ऐं ख़ासि तौर ते जुमे जे ॾींहुं संदन क़बर ते वञी संदन मग़फ़िरत जी दुआ करणु सॼी ज़िंदगी जो मामूल बणाए छॾिजे। हे त रब पाक जी ज़ात रहमी आहे, उहा तव्हांजे बुज़ुर्गनि खे माउ पीउ खे बि बख़्श कंदी ऐं उनजे सदके अव्हांखे बि लर्ज़िशूं जेके आहिनि उहे माफ़। ॿी हिकिड़ी गुज़ारिश कंदो आहियां, ईद बि वेझी आहे त जेके भेनरूं आहिनि उहे पंहिंजे भाइरनि ते ॾाढो गुरूर कंदियूं आहिनि। भले भले ॾाढो गुरूर कंदियूं आहिनि भाइरनि ते। त जेके भाइर आहिनि उन्हनि खे अर्ज़ु कंदासीं त यार ख़ासि तौर ते अहिड़नि मौक़नि ते पंहिंजूं जेकी भेनरूं आहिनि तव्हां जूं जेके परे वियल आहिनि शादीशुदा आहिनि उन्हनि जी पारत आहे तव्हांखे। जेके वॾे चाह वॾे प्यार ऐं आसीस मां ॾिसी चवंदियूं अधो आयो उन्हनि जी ईद तॾहिं थियो वञे जॾहिं हू पंहिंजे भाउ खे ॾिसनि अदा पंहिंजो यार ख़तरा पढ़ हाणे अॼु यार सभई पढ़ो जेतिरा बि ख़तरा आहिनि पढ़े ऐं अॼु यार इहो लायो ॿार खुलनि भाऊ दोस्त प्यारा पहिरीं जिन पाण खे सारियो ख़तनि ज़रिए पंहिंजी कचहरी में मौजूदु आहिनि। कोट नवाब खां ग़ुलाम अली बुगटी उन संगत आहे, सॻियूं शहर खां मोहम्मद छुटल इस्पाणी, पका चांग खां ग़ुलाम जाफ़र शर, सभिनी हक़ मौजूदु आहिनि। दुआऊं सलाम। गंवर सियाल खां वफ़ा मुनीर अहमद सियाल, अली बख़्श सियाल, अब्दुल रज़ाक उन संगत आहे। वर्कशॉप सांगड़ खां ख़ुदा बख़्श मल्ला रेडियो बिस्तरी आहे, तंहिं खोड़ सारियूं दुआऊं इस्लाम मोकिलिया आहिनि। शहर नवाबाद खां शौकत अली मरिया ॻोठ जी 8 9 8 गिराणी न मिस्त्री सुठो हुजे, मिस्त्री सुठो आहे पर हितां खां हाणे भाड़ो बि त ॿध अदा जिते कमु सुठो थींदो रेडियो हमेशह लाइ सही थी वेंदो त पोइ इहे 2 रुपया भाड़े वारा कोन रेडियो मिस्त्री भला टांका त मिठा खान जोखियो खां मजबूर मेहरदीन जोखियो वॾो मिस्त्री आहे। हा ॿियो बसि पोइ सॼी जे चकर में यादि बि न वञे। हा वदो सुमार में मुड़ा न सांगी वाला उन्हें सलाम चया अदा पढ़ ही मावी मेवे खास के लिए दोस्तन हाजी खान खास के लिए कायम खान खास के लिए उन संगता ठरी मीरवा खां अली अहमद शर, मिठी खां मोहम्मद असलम बजीर आहे, ॻोठ हाजी खान चांडे खां मुनवर चांडियो, मोहम्मद हाशिम उन संगत सारी वा, नीबाड़े यूसुफ खां चनेसर थेबो, हाजी सुल्तान लुंड खां प्यार अली लुंड आहे, मोहम्मद उस्मान गाबार खां शम्सदीन गाबार, नबी बख्श गाबार, ठरी मीरवा खां इदरी शर उन संगत आहे ऐं नए कोट खां चौधरी गुलाम अला अवेस ऐं उन सही संगत सारे वा। मीरपुर पठोर खां अबू मेमन, बागे बोज़दार खां वज़ीर अली बोज़दार आहे, लाड़काणे खां लाला अब्दुल शकूर पठान ऐं सईद अहमद सुमरे खोड़ सारियूं दुआऊं वॾी महिरबानी साईं लखल आहे। मीरी मरी खां हाजी अनवर मरी ऐं पहलवान साजन मरी पाण खे खोड़ सारियूं दुआऊं सलाम मोकिलिया आहिनि। हा मिलियो मुलाक़ात हाजी साहब खे ॿियो अब्दुल रज़ाक सलाम सही संगत खे माणिया अथसि ख़त जो हेठि लिखिया तूं पाण जो उहा ॻाल्हि थो कयां उहे सलाम बिल्कुलु बिल्कुलु ऐं ही सीनानी लाखेर खां वफ़ा वज़ीर अहमद लाखेर, ज़मीर अहमद, शीराज अहमद, अली रज़ा ऐं उन जी संगत आहे। हिननि दोस्तनि पाण खे सारियो आहे। शहर झोल खां डॉक्टर मुख्तियार अली ख़ासि के अली, नजीब अली बेग ऐं सैयद यावर अली शाह पाण खे सारियो आहे। बेरानी खां शंकर गुल शर्मा उन जी संगत आहे। शहर सिराणी खां पोड़ो मल्ला असगर मल्ला, मुक़दर अली मल्ला उन जी संगत आहे। ॻोठ आली जूणे जे खां अब्दुल्ला नाज़ जूणे जो आहे, अली मोहम्मद जूणे जो, तोतो जूणे जो, ये तोते बि पाण खे सारियो आहे। हींअर अंबनि जी मुंद तोतो हूंदो ई हुते। ऐं ॻोठ सुवारो ख़ान जत, गोलारजी खां परदेसी पोड़ो ख़ान जत, रजब अली जत उन जी संगत आहे। दरगाह सखी जाम दातार खां मोहम्मद यूसुफ ज़रदारी, शेर फ़कीर डायरी ऐं उन जी संगत आहे। ॻोठ पाबो वीरू खां थरपार कया दोस्तन दिलीप कुमार मेघवाड़ ऐं ही दोस्त आहे दानिश कुमार, सूरज गुल मेघवाड़ उन जी संगत आहे। ॻोठ रईस गुलाम अली चांडी बदीन खां हाजी नूर हसन, मेहदी हसन, मोहम्मद हसन। शहर पीरूमल खां राजा रांझन बुगटी, मोहम्मद फारूक उन जी संगत आहे। हिननि दोस्तनि राज रांझन बुगटी राज लिखियलु आहे, राज रांझन बुगटी आहे। कारूंजर नगर पारकर खां पाण खे अला ॾिने उर्फ कोडू पली पाण खे दुआऊं सलाम कचहरी खे सारियो अथनि, सदाईं पाण खे सारींदा। टंडे ॼाम खां मीर मद पुसियो ऐं उन जी संगत आहे। हिन दोस्त पाण खे सारियो ऐं वज़ीर अली गबोल तौस कोस्तान खां पाण खे वज़ीर अली गबोल दुआऊं सलाम। शालमानी स्टाफ खां उस्ताद रजब अली खोसो, दरगाह हैदर शाह बुखारी, ओस्ता मोहम्मद खां मोहम्मद यूसुफ बिरोही, मोहम्मद काशिफ बिरोही, उड़ा ग़ुलाम हुसैन मरी, मीरपुर ख़ास खां खमीसो ख़ान मरी,
डीपले खां मोहम्मद सिद्दीक पाड़ो, रोशन अली पाड़ो, ॻोठ मलूक जी जी हा झपियो डीपले खां, ॻोठ मलूक खोसे मेहड़ खां अमानुल्ला खोसो रहमतुल्ला ऐं सफ़ीर अहमद खोसो, काज़ी आरिफ मेहड़ खां यासीन चांडियो, यामीन हसनैन रज़ा चांडियो, पुनू ख़ान पंवर खां रुस्तम अली पंवर, रोशन अली पंवर, रिंद कॉलोनी गोराड़ो खां सुहारो अली रिंद, अब्दुल शकूर रिंद, गुल हसन रिंद, अलादीनू रिंद ऐं हीअ आहे कुनरीअ खां कासिम लछवाणी, राजा दिलीप कुमार परकर खां पाण खे अलादीन उर्फ कोडू पली पाण खे शालमानी स्टाफ खां उस्ताद रजब अली खोसो, दरगाह हैदर मूं जहिड़ो को माण्हू ई कोन्हे। हाओ जंहिं भायो मूं सोवियो मरी, जंहिं भायो तूं सोवियो तरी। ॻोठ रसूल बख्श बिरोही खां अला बख्श बिरोही, सिजावल मोहम्मद मिठल नसरुल्ला बिरोही, ॻोठ सेनियाणी लाखेर खां वफ़ा वज़ीर अहमद लाखेर, ज़मीर अहमद लाखेर, शिराज अहमद लाखेर, अली रज़ा लाखेर ऐं इन्हनि दोस्तनि जा ई ख़त हुआ जेके पढ़ियासीं। भाउ अमजद चील बंद कुंडरी खां सईद सैफुद्दीन शाह पाण खे हक़ मौजूद संदसि ओताक ते जेकॾहिं वेंदे न त हिकिड़े पासे घोड़ा ॿधा पिया आहिनि, ढगियूं ॿधियूं पियूं, माल ॿधो पिया, ओताक ते मथे दड़े ते ओताक आहे, उते साईं खट रखियो वेठो, वॾड़ा यादि ॾियारियो छॾे वञे, खिली खिकाइण जो अंदाज़ अहिड़ो अथसि, पंहिंजा मखण, पंहिंजूं लस्सियूं, पंहिंजा धौरा, पंहिंजा खीर, पंहिंजूं रिहाणियूं, पंहिंजा गुफ़्ता, साईं जी उताक ते वञ त पंहिंजो पुराणा माग यादि अचो वञे लिया। सईद सैफुद्दीन शाह ऐं संदसि माइट वालदेन जेको साईं कलंदर काज़मी हो, उन जी जेका बि शाइरी आहे असां मेड़े सेड़े वरी नओं किताब छपरायो अथसि। छक आहे नवाब शाह खां थोरो अॻिते, उतां अहमद अली शाहाणी आहे, उहो बि मूंखे हैदराबाद वारे पासे मिलियो हुयो शहर में। अॼु मूंखे चई भाउ अमजद खे तमामु घणा सलाम ॾिजां, चई जेकॾहिं ईद जी मोकल हुजे त पोइ छछक ज़रूरु अचे मूं वटि। छछक पाण हिते अची आहे न, असां सां मुलाक़ात करे तकिड़ो इहा तकड़ हाणे जेको अचे थो त तकिड़ो अबराई मोहबत में अचिजे त वरी कुझु घड़ियूं ॾिजनि, साइथूं ॾिजनि। ए सुर सामूंडी में त ॻाल्हि ते भई थी यादि आयो, छा थो चए सुर सामूंडी में अहिड़ो आहे हिते बैत पढ़ण खां पोइ दोस्त हिकिड़े मूं बैत ॿुधायो मूंखे, जी पली साहिब बैत ॿुधाई वे ऐं सॼी राति पियो रुनुसि, अहिड़ो बैतो की वेठियूं वंड वंडीन अॼु पुण उन बंदरे जी वेठियूं वंड वंडीन अॼु पुण उन सामूंडनि खे छड़ीन ऐं छंडीन, राति खे पियूं रंडीन तूं वञम वेंदा सुपरी, रुगो पियूं राति खे जेको रंडीन माना वेठियूं जेको ॻाल्हियुनि ज़रिए उनखे रिझायो त मन ॿ घड़ियूं बि इहो ॿेड़ो तरसी पे मथां वंझ छोड़े रवानो थी पियूं, राति खे पियूं रंडीन तूं वञम वेंदा सुपरी। इहा आहे मोहबत जो मज़ो। फरमाए त अॼु पिण वायूं कनि वणजारा अल्लाह हलण हलां सुपरी रोआ तान रहन, आऊं झलींदी केतिरो आयल सामूंडी केतिरो झलींदी भले पग छोड़े जिन विधा बेड़ा बार में। सुर सामूंडी में सची जे पुछे एॾो दर्द उहा कैफ़ियत आहे ऐं विछोड़े जा वढनि, पर उन जे पोयां जेके बेपनाह जेका आहिनि सा आहे प्रीति मोहबत। इन विछोड़े खां अॻु में ई जेकॾहिं को रुठल आहे भले उनखे परचाए वठो यार। हा मुर्शिद लतीफ़ सरकार जो इहे जेके ख़ूबसूरत सिटूं आहिनि इन में दर्द जी कैफ़ियत आहे, विछोड़े जा वॾ सच्चा साईं जे हिन कलाम में बि आहे। उस्ताद मंज़ूर अली खान बिस्मिल्लाह उस्ताद मर्याद केरु सॾाए छॾ सामाया तूं यार मुख तुझे छॾ सामाया तूं यार मुख तुझे मोट मराठी में धरा कदमिया बिरजा चारे बा यार मोट मराठी में धरा कदमिया बिरजा चारे बा यार